बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बहरान के नीचे सरवान मोहतरम साईं गुलाम नबी मौलाई साहब के तव्हांजे तालीम जे गूंज में दावत खिताब ॾींदुसि मोहतरम साईं गुलाम नबी मौलाई साहब। नबी बस बलोच साहब इन सॼे इलाइक़े जा सरवान सरदार मलिक असद सिकंदर साहब, स्टेज ते वेठल मोज़िज़ दोस्तो, साम्हूं वेठल दोस्तो, न्याणियूं, उस्ताद, हर मरतबे फ़िक्र जा वेठल हिते दोस्त, अस्सलाम वालेकुम। मेहरान टीवी पहिरीं फेब्रुआरी खां 7 फेब्रुआरी तालीम जे हफ़्ते मल्हाइण जो ऐलान कयो ऐं मूं ख़ासि तौर ते दोस्तनि जे इसरार ते बि ऐं मूं बि सोचियो त पाण बि ॾिसंदे सही सूरत हाल छा आहे। सॼी सिंध जो दौरो करे आयासीं, हिते जो नज़ारो थोरो मुख़्तलिफ़ आहे। वाहिद ही तक़रीब आहे जंहिंमें हिन ख़िते जो हिन पूरे इलाइक़े जो सरवान असां सां मौजूदु आहे, जंहिंमां अहसासु थिए थो, महसूसु थिए थो त हुनजो तालीम जे वधा सां केतिरो चाह। मां चवंदुसि हिकिड़ी तारीफ़ थी वञे मलिक असद सिकंदर साहब। मुंहिंजा साईं दुनिया जा ॾाहा चवनि था त तारीख़ जो मुतालियो इंसान खे अकुलमंद बणाए थो ऐं मुक़ाबिले जी सघ पैदा करे थो। तारीख़ जा वर्क खोले ॾिसंदासीं, पाकिस्तान जो 1947 में क़ाइमु थियो त उन खां पोइ सिंधी सॼी सिंध में कंपलसरी पढ़ाई वेंदी हुई। जनरल टिक्का ख़ान थियो कोर कमांडर कराचीअ जो, त हुन मना करे छॾियो त हाणे कराची में सिंधी जी तइलीम, सिंधी ज़बान कान पढ़ाई वेंदी। वरी ॿियो अचे थो ज़मानो जनरल ज़ियाउल हक़ जो। जॾहिं जनरल ज़ियाउल हक़ थो मार्शल लॉ लॻाए त पहिरियों भेरो इहो रिवाज क़ाइमु कयो त उस्तादनि जूं भर्तियूं मेरिट जे बजाए कोटा ते थी वयूं। हितां जे मुस्लिम लीग तंहिं ज़माने में लीडरशिप इहो ॿुधायसि त भुटे साहिब खे जेकॾहिं निसारणो आहे ऐं भुटे साहिब जो नालो हितां पूरो करणो आहे सिंध में, त असां माण्हुनि खे ईअं बिना मेरिट जे नौकिरी ॾींदासीं, माण्हू असांजे उथजी पवंदा। उन खां पोइ ऐं अॼु ॾींहुं आहे कंहिं हुकूमत हिन मामले ते जेको बुनियाद आहे कंहिं बि शइ जो कंहिं ध्यानु कोन ॾिनो आहे। मथे बिल्डिंग केतिरी बि सुहिणी हुजे, सुठी हुजे, पर जेकॾहिं बुनियाद मज़बूत कोन्हेसि त उहा बिल्डिंग घणो वक़्तु जटादार कान थी सघंदी ऐं केॾी महिल बि किरी सघे थी। सिंध जी तालीम त छा, पर कंहिं बि क़ौम जी तालीम मज़बूत आहे, प्राइमरी, सेकेंडरी, हायर सेकेंडरी तालीम मज़बूत आहे त उन क़ौम खे तरक़ी वारी क़ौम, तरक़ी पज़ीर चइबो, तरक़ी ॾांहुं वधंदड़ क़ौम चइबो। तंहिंजे करे अमेरिका तरक़ी याफ़्ता इन जे करे आहे, जापान इन जे करे आहे, इंग्लैंड इन जे करे आहे जो उते पढ़ियल लिखियलनि जो जेको तादाद आहे सो तक़रीबन 100% आहे। हर शहरी पंहिंजे स्टेट जे रियासत जे अमल दख़ल में शामिल आहे। बदकिस्मती सां सिंध में जेको तइलीम सां साज़िश करे सिंध जे माण्हू खे पहुचे रखियो वियो आहे, उन ते गौर वीचार करण जे लाइ जेको कमु दरअसल हुकूमतुनि जो आहे, मुख़्तलिफ़ हुकूमतूं जेके बि आयूं आहिनि, पर कंहिं बिना ध्यानु न ॾिनो आहे। असांजो इहो प्रपोज़ल आहे त महिरबानी करे हुकूमत इन ते रोडनि जे लाइ पैसा न ॾिए, बिल्डिंग जे लाइ पैसा न ॾिए, पर तइलीम लाइ पैसा ॾिए। छो त दुनिया में जिते बि ॾिठो थो वञे उते GDP जो 4% घटि में घटि फंड मिलंदा। हिंदुस्तान 4% थो ॾिए, असां वटि 1 या 1.5% थो अचे। पोइ उस्तादनि जूं पघारूं, फर्नीचर, वॉशरूम्स किथां ईंदा? ॿियो वीज़ा जो सिस्टम आहे। उस्ताद पगार जो कुझु हिसो उतां जे अमलदारनि खे ॾियनि था, हर जाइ ते कोन्हे, पर घणी जाइ ते शिकायत मिली आहे पोइ को ॿियो कारोबार वञी था कनि, का पैगंबरी पेशो छॾे ऐं को ॿियो धंधो धारे वञी था कनि।
ॿियो जेकर हिकिड़े स्कूल में शागिर्द आहिनि 20 त उस्ताद आहिनि 30, छो त सिफारिशी अमल जे करे हू घर जे वेझो रहणु था चाहिनि ताकी हुननि खे तकलीफ़ न थिए। जिते शागिर्द आहिनि 100 त उस्ताद आहिनि 5, हीअ सॼे निज़ाम खे ठीकु करिणो आहे। केरु कंदो? तव्हां असां कंदासीं, धरतीअ घणी कंदा, जेको मालिकी कंदा उहे कंदा। सुतल क़ौम जो को बि वारिस वाली वारिस कोन थींदो आहे। क़ौमूं ज़िंदह तॾहिं थींदियूं आहिनि, तॾहिं रहंदियूं आहिनि जॾहिं हू पंहिंजे हक़ जी हिफ़ाज़त पाण कनि। जेसिताईं तइलीम सिंध जी मज़बूत न आहे तेसिताईं कंहिंखे बि ग़लतफ़हमी न हुजे। सिंध जो हिकिड़ो बि मसइलो हल कोन थींदो। सिंध मसइलनि में दफ़न थींदी वेंदी ऐं इवेंचुअली छा थिए, कंहिं सोचियो जेके बुज़ुर्ग वेठा आहिनि त ईअं बि असांखे ॾिसणो पवंदो जो कराची में असां फ़ैसिलो कोन कंदासीं, ॿिए फ़ैसिला कंदा। कंहिंजूं ग़लतियूं आहिनि? असांजे सियासतदाननि जूं ग़लतियूं आहिनि जिन पाकिस्तान ठाहियो, हुन खां पोइ नज़र अखियूं खोले न रखियो। त इहे सभु मामला आहिनि तइलीम सां मिलियल आहिनि, तारीख़ जे पढ़ण सां मिलियल आहिनि। जेकॾहिं असां चाहियूं था त हीअ धरती जेका तव्हांजी असांजी माउ आहे उहा मज़बूत थिए, हुनजा माण्हू सुधरनि, तरक़ी कनि, त तइलीम खां सवाइ ॿियो को रस्तो कोन्हे। मां हिन इलाइक़े जे सरमाण खे अर्ज़ु कंदुसि, गुज़ारिश कंदुसि स्पेशली त महिरबानी करे टास्क फोर्स ठाहे ऐं तव्हां हिन इलाइक़े में पंहिंजे इलाइक़े में को पंहिंजो कमु करे इलाइक़े जी तइलीम खे मज़बूत कयो, जीअं हर स्कूल आबाद थिए, ॿारनि खे तइलीम हासिल थिए ऐं जिते जिते खोट आहे फर्नीचर जी, वॉशरूम्स जी, फैसिलिटीज़ जी, उहे सभु मुकमिल थियणु घुरिजनि। मां तव्हां सभिनि जे ताड़ियुनि जे ॻोझ में मलिक साहिब खां इहा डिमांड थो कयां, मुतालबो थो कयां, अर्ज़ु कयां थो त महिरबानी करे हीउ तव्हांजो पंहिंजो राज आहे, हिननि जा बचा तव्हांजा पंहिंजा बचा आहिनि, हिननि खे तव्हां तइलीम जो ज़ेवर ॾियो, ॼण तव्हां सभु कुझु ॾेई छॾियो। हुन खां पोइ जेका क़बाइली जहिड़ा आहिनि उहे बि छो आहिनि, ख़ासि तौर ते सिंध में अगवाजी वारदातूं आहिनि उहे बि छो आहिनि? तइलीम कान्हे। असां माण्हुनि खे तइलीम न ॾिनी आहे, जेको सोसाइटी जो सिविल सोसाइटी जो ऐं तव्हां असां सभिनी जो रोल आहे उहो असां रोल पूरो न कयो आहे। जेके माण्हू बि तइलीम याफ़्ता हुजनि, इहो मूं वांगुरु मां बि हिकिड़े ॻोठ जो पढ़ियल आहियां, जॾहिं मूं तइलीम हासिल कई त बिजली बि कान्हे, ॿियनि बतियुनि ते पढ़ी आहियूं, घासलेट वारी बती ते पढ़ी आहियूं, पर छो त इल्मु हासिल कयो आहे तंहिंजे करे इहो जेको मां हिते बि ॻाल्हायां थो, तव्हांजा बचा बि इहे ॻाल्हाईंदा, शर्त इहो आहे त इल्मु हासिल कनि। इन में इन्हनि बचनि जो ॾोह न आहे, इन में तव्हां वॾनि जो ॾोह आहे। जेकॾहिं माउरुनि जो ॾोह आहे, उहे ॾिसनि त बचा जेके आहिनि स्कूलनि में वञनि, तइलीम हासिल कनि। जेको वाहिद हल आहे हिन धरतीअ जो, जेकॾहिं असां तइलीम हासिल न कई, सिंधी क़ौमी ॿोली थी वई कहिड़े कम जी? सिंधी ॿोली असां पाण जहिड़ो थन मां करे वेठा आहियूं, प्राइवेट स्कूल कोन था पढ़ाइनि, सरकारी स्कूलनि में उस्ताद कोन्हनि खे, त केरु को जेकॾहिं क़ौमी ॿोली न थिए कुझु 10 दफ़ा थिए, उन क़ौमी ॿोली जी असर कहिड़ी ईंदी जो माण्हू खे लिखण पढ़ण वारा कोन्हनि खे? साईं जो हिकिड़ो शेर आहे हिते मथां लिखियलु, किताबनि सां आदिल मुंहिंजी, कुतुब खानो वतन मुंहिंजो, किताबनि में दफ़न थींदुसि, वर्क थींदा कफ़न मुंहिंजो। इहा दुआ त थी सघे थी पर हक़ीक़त कान्हे। घणियूं लाइब्रेरीज़ आहिनि सिंध में। पाकिस्तान में रेशो आहे 0.1%, 0.1 बुक पर कैपिटा। जापान जो आहे 58 किताब हिकिड़े माण्हू जे लाइ। किताब इल्मु ॾींदा आहिनि, जंहिंजी किताबनि सां दोस्ती आहे उहो ई आलिम सॾिबो आहे। त हीउ शेर त तमामु ऑप्टिमिस्टिक आहे, पॉज़िटिव माण्हू लिखियो आहे, पर हिकिड़ी दुआ थी सघे थी, हक़ीक़त कान्हे। अचो त हिनखे हक़ीक़त जो रंग ॾियो। तव्हां सभिनी जी महिरबानी। मूंखे हिकिड़ी ॿी हैदराबाद वञिणो आहे दावत में, तंहिं करे मूंखे पहिरीं ॻाल्हाइण जो मौक़ो ॾियो। मलिक साहिब खां मां इजाज़त वठंदुसि। ख़ुदा हाफ़िज़।